अज बिल्कुल अज बे डी बदीन ज़िले की ॾाखिणी पट्टी के इलाइक़े जा हे समूरा आबादगार सरापा एहतजाज बनियल आहिनि। संदन मुतालबो है तो काज़िया सब डिवीज़न, कॾण सब डिवीज़न और मीरवा सब डिवीज़न में गुज़िरियल 4 महीननि खां पानी ना आहे ऐं संदन को भी ॿुधण वारो ना आहे। चूंडियल नुमाइंदनि समेत जेके ऑफिसर वेठा आहिनि लेफ्ट बैंक कैनाल एरिया वाटर बोर्ड में इरिगेशन अमलदार संदन ॿुधण लाइ तैयार ना आहिनि। का बि शइ हिननि एहतजाज कंदड़नि जो छा चवणु आहे पाण खान पुछूं था। मुतालबो इहो त असां को मिले को ॻाल्हाइण लाइ को तयारु कोन्हे ऐं पाणी असांखे टेलूं करे ॾियनि, असांजो ॿियो को बि जहिड़ो न को ज़िद कंहिंसां कोन्हे। चवंदा असांजो जेको हक़ आहे पाणी उहो असांखे ॾिनो वञे। अलीपुर ते जेके धिका आया आहिनि गैर कानूनी उहे हटाया वञनि त असांजो पाणी पूरो थी वेंदो। पाणी का बि खोट कोन्हे, पाणी हथरादू खोट कई वई आहे जीअं बदियुनि खे तबाह कयो वञे। पाणी असांजो 3 सब डिवीज़न जा असीं आबादगार जेको अॼु बुख हड़ताल ते हिते ॿियो ॾींहुं थियो असांखे वेठा आहियूं। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आहे त मीरवा सब डिवीज़न, काज़ा सब डिवीज़न ऐं कॾण सब डिवीज़न खे पाणी पूरो करे ॾिनो वञे। अॼु बिल्कुलु हिन समूरनि आबादगारनि जो इहो मुतालबो आहे त खेनि पंहिंजे बचनि जे रोज़गार लाइ, पंहिंजे नसलनि जे ईंदड़ नसल जे पेट गुज़र लाइ एतिरो पाणी ॾिनो वञे जीअं उहा ख़रीफ़ जा फसल पोखे सघनि। जी